लब्बैक लोलियो चौंदासी लब्बैक लोलियो चौंदासी वरी बि इंशाअल्लाह मके मदीने वींदासी। साईं यूसुफ साहब गिरवार साहब जी फरमाइश है ऐं साईं यूसुफ सोलंकी जी शायरी पढ़ा थो। अल्लाह पाक हर मुसलमान के तव्हां सभिनी खे सभिनी खे मदीनो ॾेखारे। साईं खे कैमरा कयो ख़बर पइजी दुनिया खे त हीउ मोहम्मद यूसुफ गिरवार हमद हदीअ जा गाए गाए रहमान राज़ी कंदासी। हमद हदीअ जा गाए गाए रहमान राज़ी कंदासी। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। हमद हदीअ जा गाए गाए रहमान राज़ी कंदासी। लब्बैक लोलियो चौंदासी लब्बैक लोलियो चौंदासी वरी बि इंशाअल्लाह मके मदीने वींदासी। वरी बि इंशाअल्लाह मके मदीने वींदासी। मिस्कीन उमाणे मूं जहिड़ा